हाने सही सियाणी बसा ते हुक्म थी हलाए जो कम फाथो आहे तने दी खिदमत दी कयांस हाओ जादो तोखे बि मां चङी तरह सुञाणा त मुंहिंजे लाइ तुंहिंजे अंदर में केतिरियूं हमदर्दियूं आहिनि वॾियूं बलाऊं फाथल अथई वॾियूं बलाऊं पंहिंजो कमु फाथो अथई न तॾहिं दी मूंखे खट ते विहारे पे खिदमत दी करी ऐं चांहि जो टुकड़ो ॾिनो अथई हैरी है माई असांजा नसीब एतिरी मुंहिंजे लाइ दाना नथी जादो तोखे ख़बर आहे मुंहिंजी जेकॾहिं मां कमु ठाहींदी बि आहियां त ड्राए बि सघां थी तोखे त ख़बर आहे न मां नानी सियाणी विझंदी आहे रधे पके में पाणी ईअं न थिए जो कम कई उबतो करे छॾे त वती सॼी उमिरि मुंहुं मथो पिटींदी पंहिंजो न शर्म न हया खाई असांजो गाई ॿियनि जो आऊं चवई थी जेकॾहिं असांजो कमु न थियो न पोइ तूं रहंदी किथे इन ई ॻोठ में न ऐं इन साॻे घर में पोइ तोखे मुंहिंजी ख़बर आहे जिन छॾे भूत छॾे जादो जिंद कोन छॾींदई ॻाल्हि ॿुध मुंहिंजी जादो मुंहिंजो कमु आहे कूंज खे वठी हिते अचणु वधीक हुनजी मर्ज़ी आहे घर में रही चाहे न रही उन सां मुंहिंजो वास्तो न अथई हा मां पहिरीं थी ॿुधाए छॾे ऐं कुंज खे अकेलो वठी अचिजांइ ईअं न थिए जो दुआ खे ऐं माण्हू खे ॿिन्हिनि खे घेलियो अची पोइ भई चवी त मूं कमु करे छॾियो कमु न सियाणी ईअं कोन थींदो आहे ऐं जेकॾहिं तो ईअं कयो न पोइ असांजे पैसनि मां जेको वखर वठी तो खाधो ओहो निड़ी में आंगुर विझियो आंडन मां बि कढी ॿाहिरि कंदी सही छो त जादो जिन तोब छा त माई आहे अरे ॾिना 2000 रुपया अथई अची निड़ी मुंहिंजी पकड़ी अथई हा कुझु कोन ॾिठो अथई छा माठ कर हाणे कहिड़ो कमाए पई खाई हा सॼी उमिरि ठॻियुनि ते त गुज़ारो कयो अथई केॾी महिल हिन जो केॾी महिल हुन जो हाणे सही ॻाल्हि आहे थी ॿुध जादो तुंहिंजो कमु थी वेंदो वधीक मूंखे हाणे होश मां न कढ तोखे त ख़बर आहे न मां नानी सियाणी विझंदी आहे रधे पके में पाणी हुननि जे रधे पके में पाणी विझी तोखे छोरी आणे ॾींदमि जिन छॾे भूत छॾे जादो जिंद कोन छॾींदई जेकॾहिं मुंहिंजो कमु न थियो न लिकण जी जाइ बि कोन मिलंदई सिकंदर ज़मीन ते जांच कई तो राणा खान फसल करे पियो न बाबा साईं कल गाड़ी ज़मीन ते न वियो या छो न वियो तो के रोज़ानो वञू त जांच करण घुर्जे तो ते छा थे पियो ऐं छा न पियो थे ये तुंहिंजो फर्ज आहे बाबा साईं ये तव्हां गोराम जे हवाले कम कयो तॾहिं मां न वियो या तव्हां चओ था अॼु खां पोइ जांच कंदो रहंदुसि हींअर जो हींअर ज़मीन ते निकिरी वञ ऐं समूरी जांच करे अची मूंखे ॿुधाए ॿी ॻाल्हि त तूं गोराम ते नज़र रख जॾहिं राणा सां मिले थो त हुनजो कहिड़ो रवैयो आहे दुश्मनी वारे थो या सॼण ठीकु आहे बाबा साईं तव्हांखे जल्दी इहा रिपोर्ट ॿुधाईंदुसि जेकॾहिं तूं इहा ग़लती न करे हा न त हिन महिल ताईं मां तुंहिंजी शादी कराए छॾियां तूं नठे वॾे खां सलाह ई कोन थो वठी जीअं दिलि में थो अचई तीअं तो कंदो वधी पोइ असां वेठा था पछतायूं बाबा दोदे खे त असां आज़ाद कराए वेंदासीं दोसू पासे चुको आहे ऐं सुभाणे दोसू खे वठी राणा खान वटि वञी पहुचंदासीं ऐं राणा खान दोदे मां त कढंदो ऐं पोइ तूं छा थो सम्झी बाबा त इहे दिलबर वारा माण्हुनि खे असांजे हवाले कंदा भई अकबर खान सां वाइदो करे चुका आहिनि हा हाणे कंद कोन कढाईंदा पर पहिरियां त असां दोदे खे हुननि जे हवाले कंदासीं न बाबा जेकॾहिं राणी नज़ीरा हिते पहुचनि थियूं त पोइ तव्हां छा था सम्झो त राणी मल्हार जी तरफ़ वञण लाइ राज़ी थींदी असांजो अछो मुंहुं कयूं हली वयूं हुननि खे ॻाल्हाइण जी का बि वाट न हूंदी जेकॾहिं अञा बि नखरो कनि न ती ॾाटो भरी छॾींदो मां रनुनि जो तूं रुगो दुआ कर त दोदो ख़ैरनि सां घर पहुचे सुल्तान त चयो आहे त दोसू खे वठी हली राणा खान जे अॻियां बीहारींदासीं ऐं उन खां पोइ बि जेकॾहिं राणा खान इनकार कयो त पोइ बाबा जहिड़ो ई जहिड़ो ठहियो आहे ठहियो जहिड़े जी का बि ज़रूरत न आहे हिकिड़ा मसला हल ई नथा थियनि त वरी ॿिया मसला शुरू करियां सभु मसला तुंहिंजे करे थिया आहिनि तुंहिंजे करे हा जेकॾहिं दोसू राणा ते बीह थो रहे न त अकबर खान खे चई राणा जी निड़ीअ ते लत रखी मञाईंदासीं पुट हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾ तकड़ करे असांखे उहो छेड़ो न आहे करणो अॻियां बि सुल्तान आहे बाबा पोइ ॾिसूं त छा थो थिए
बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह कुर्बान वञा। अॼु भला बानू बेगम जे घर जो चंड मुंहिंजे अंगण ते कीअं अची लथो आहे। ॾे ख़बर कुंज थी मां तुंहिंजी कहिड़ी ख़िदमत करे सघां थी। भला कंहिंजे रध पके में पाणी विझराइणो अथई छा? नानी सियाणी वेहण जी सलाह बि कंदी या बस रुगो हिते ई हाल वाल वठंदी? मूंखे त सम्झ में कोन थो अचे त मुंहिंजे घर जूं खटूं भगल मेरा हंध त मां तोखे किथे विहारियां। हले भला बिस्मिल्लाह वेह। नानी सियाणी वेहा कोन थी, बस तू रुगो हाल वाल वठ त मां वञा। तो हुकुम कर न कुंज थी है त मां तुंहिंजे कहिड़े कम अची सघां थी? नानी सियाणी तो चयो हुयो न त मामी जे घरां तू मुंहिंजो सोन चोराए थी सघी। हा हा वो त मां हीअं चपटन में करे सघां थी। नानी सियाणी हाणे ॻाल्हि ॿुध, मुंहिंजी ॾाज वारा जेके ज़ेवर आहिनि न उहे मामी जे घर मां चोराइणा आहिनि। मूंखे इहो ॿुधाए त उन कम जा घणा पैसा वठंदी? जीअं तुंहिंजे तूं चङी तरह ॼाणी थी त तुंहिंजा ज़ेवर लखनि रुपयनि जा आहिनि ऐं पोइ जेको तूं मूंखे ॾी। नानी सियाणी 5000 ॾियां? वहड़ी वाह कुंज थी ऐं लखनि रुपयनि जा मां तुंहिंजा ज़ेवर चोराए छा, उहो बि पंहिंजो सिर ॾेई। अलाए इन जादो ॾाइण खे ख़बर पइजी ऐं मां पकड़िजी पवां त पोइ न 5000 थोरा आहिनि। वाह जो अमानत कई थी। ठीकु आहे नानी सियाणी, इहो ॿुधाए त तूं घणा वठंदी? कुंज थी ऐं पोइ बि त हिन सियाणीअ जो कुझु त इंसाफ़ करे। हा ऐं ॿियो न 20000 रुपया ॾिजे। 10 हाणे ॾे ऐं 10 कम थियण खां पोइ ॾिजे। ठीकु आहे नानी सियाणी, सुभाणे तूं ॿुपहरी अची 10000 खणी वेंजाए। ठीकु आहे मां सुभाणे पेट भर जो ईंदसि। नानी सियाणी पर तूं ॿुपहरी खां अॻु में आई न त अम्मा तोखे घर में पेर रखण बि न ॾींदी। ख़बर आहे मूंखे चङी तरह ख़बर आहे त 2 पहरनि जो तुंहिंजी अमड़ आराम में हूंदी आहे बानो बेगम। ये लोड़ा हणी कंहिंखे थो ॻोल्ही? पंहिंजी क़िस्मत खे बि ॻोल्हिया। उन वक़्तु सभु कुझु मूं वटि हुयो जॾहिं मूं वटि अरडायूं ऐं जॾहिं मूं उहे अरडायूं छॾे ॾिनियूं आहिनि त क़िस्मत मूंखे रुलाए छॾियो आहे। हाणे मां सोचां पियो त मां छा कयां। ईअं बेवस बणिजी पंहिंजी पिरीअ जो इंतज़ारु कंदो रहां या वरी हथ में हथियार खणी पंहिंजी क़िस्मत पाण लिखां। फिलहाल त तुंहिंजी क़िस्मत जो कलम मुंहिंजे हथ में आहे। तूं लकीर जो उहो फ़क़ीर बणिजी चुको आहीं जंहिंखे असां जाॾे फेरायूं ताॾे फेराए सघूं था ऐं तूं कुझु बि न करे सघंदे। जल बकरी धनारनि जा धक हिन वक़्तु तूं कुझु बि चई सघी थो छो त मूंखे कावड़ कोन पई अचे। पर जॾहिं न मूं पंहिंजा होश विञाया पोइ तोखे ख़बर पवंदी त क़िस्मत जो कलम तुंहिंजे हथ में आहे या मां तुंहिंजे लाइ इज़राइल आहियां। या तोखे उन वक़्तु ख़बर पवंदी जॾहिं मूं पंहिंजो सब्र छॾियो। त पोइ तूं ॿुधाए हाणे छा थी चईं? पहिरियां त मूंखे इहो ॿुधाए त तोखे हिते तकलीफ़ कहिड़ी आहे जो तोखे पंहिंजो घर वठी ॾियां? अम्मा जेकर असां हिते हूंदासीं न त कूंज ई मां रोज़ पिया विढ़ंदासीं। अम्मा हिनखे हितां कढ तॾहिं मूंखे सुकून मिलंदो। कूंज जेकर तूं मामा वटि वापसि वञी न त मूंखे ॿियो घर न घुर्जे। गुराम ई मां हिते ई सही आहियूं। दुआ मां हितां वञण वारी न आहियां। जेकर तूं हिते रहंदीअ न त पोइ मां हिते न रहंदसि। इन करे मां अम्मा खे चवां थी त अम्मा असांखे पंहिंजो घर वठी ॾे। किथे तोखे गौराम त बेवकूफ़ कोन पियो बणाए? न अम्मा गुराम त चए थो त असां हिते ई सही आहियूं। त पोइ बस न जॾहिं तुंहिंजो मुड़ुस हिते ख़ुशि आहे त पोइ तोखे कहिड़ी तकलीफ़ आहे? अम्मा अम्मा मुंहिंजी तकलीफ़ ही अथई। अम्मा समझाए दुआ खे मां नथी ॻाल्हायां त वञे थी मथे ते चढ़ंदी। मां कुझु कोन थी कयां, तूं वञी मामा वटि मर। अड़ी अड़ी ॻाल्हि त ॿुध, तूं छो नथी वञी वसाई ॾे? हुते छो नथी मरी? तबाही मिल्कियत जी तो कई आहे, मूं न। मुंहिंजो त हिस्सो आहे हिते। जेकर मां खावां थी न त पंहिंजो हिस्सो खावां थी ऐं तूं असांजे हिस्से मां बि खाईं। मूंखे ये मेड़ा न ॾे, मां तुंहिंजो कोन थी खावां। अच्छा मुंहिंजो न त ॿियो कंहिंजो बि खाईं। बस कयो हाणे बस कयो। तव्हां मां त ॻाल्हाइण जी तमीज़ बि निकिरी वई आहे। इहो बि नथी सोचो त तव्हां ॻाल्हायो छा पियूं। हिते न दुआ जो हिस्सो आहे
नहीं वरी कुंज जो हिस्सो आहे। अञा असीं जीअरा वेठा आहियूं। हिते दुआब खाई सघे थी ऐं कुंज बि खाई सघे थी। ॿीहर जे तव्हां ॿई विड़ियो हुयो न, ॿिन्हिनि खे हितां ढोड़ाए कढंदसि। भाई जादो इहो तो छा पई करी ऐं छा पई पाणी में मिलाई? ज़हर पई मिलाया, ॿियो वरी छा पई कयां? ज़हर पई मिलाई मुंहिंजे घर में, मुंहिंजे साम्हूं ज़हर ई तूं। हाँ अॼु त तो ॾिसी वरितो, पर हर भेरे क़िस्मत तुंहिंजो साथ कान ॾींदी। ॾिस जाए वेठी, हिकु न हिकु ॾींहुं तोखे ज़हर मिलाए ऐं ज़रूर ॾींदी सही। खुदा जी का मार पवंदई, छो अची मुझे पुठियां पई आई? बस मैं कुछ पानी पट, छो मुझे पुठियां पई आई? अरे तुंहिंजी पचर तो कबर ताईं बि कोन छॾींदसि। हा जॾहिं तोखे कबर में पूरे ईंदा न, वरी वापसि मोटी ईंदा, पोइ आउं वञी कबर खोटाए उते तुंहिंजी कबर में ट्रांड्रा विझी ईंदसि। ॾिस जाए वेठी, दोज़ख में पहुचण खां पहिरीं तुंहिंजी कबर खे दोज़ख बणाए छॾींदसि। छो त आउं जादो आहियां, जिन छॾे भूत छॾे, पर जादो जिंद कबर ताईं कोन छॾींदई। खुदा जी का मार पवंदी ॾाण, तो जहिड़ी निभागी पूरे ॻोठ में न हूंदी। पिट पिट माई, दिल खोले पिट, तुंहिंजी पिट कोन असांखे लॻंदी आहे। तंहिं करे चवई थी शराफ़त सां असांजा पैसा मोटाए ॾे, या त सिर तां हथ खणो। छो तूं जादो जिंद छॾण वारी न थई। अञा ही ॾिस पियल आहे, वरी मोटी ईंदी सही। तुंहिंजो ख़ैर न आहे, तुंहिंजो मौत मुंहिंजे हथां थींदई। मालिक हिन दार खां तूं मूंखे पंहिंजी पनाह में रखिजां। मां अञा मरण नथी चाहियां, मां मरण नथी चाहियां, मां अञा मरण नथी चाहियां। हिन दार खां मूंखे पनाह में रखिजां। दोदे जी का ख़बर पई या अञा न? न राणी, अञा ताईं दोदे जो को बि ॾिस पतो न आहे। दुआ कयो त दोदो खैरन सां वापसि मोटी अचे। तूं छा तो समझी त असां दुआ न कंदी हूंदियूंसीं? असां त हर वक्त इहा ई दुआ घुरंदियूं आहियूं त खैरन सां दोदो वापसि मोटी अचे। यकीन करें दिलबर, त अदा दोदे जे करे असां ॾाढियूं परेशान आहियूं, छो त इहो सभु कुझु असांजे करे थियो आहे। इहो ॾियो तव्हां पाण मथां न ॾियो, जेको क़िस्मत में लिखियल हूंदो आहे उहो ई थींदो आहे। तव्हांखे त मां सुञाणींदो ई कोन हुयुसि, पर पोइ बि तव्हांजी क़िस्मत में लिखियल हुयो, तॾहिं ते पतो। हा ता सॼो क़िस्मत जो चकर आहे। हितां जो दाणो पाणी असांजे नसीब में हो सो मिलियो। ऐं हाणे जेकॾहिं क़िस्मत अञा अलाए काथे काथे रुलाईंदी त ओॾा बि वेंदासीं। अलाही न कंदो जे तव्हांखे किथे रुलणो पए। हाणे ख़ैर सां तव्हां वापसि पंहिंजे घर वेंदो, या त तव्हां पंहिंजे घर वापसि ईंदो, या त पोइ सॼी ज़िंदगी तव्हां हिते ई रहंदो। इहो हाणे तव्हां मथां आहे। वापसि घर वञूं थियूं या पोइ हिते रहण पसंदि कयूं? खैरन सां अदा दोदो वापसि अचे, पोइ सोचींदासीं त छा करूं। राणा मूंखे पहिरें ॾींहुं शक हुयो, पर पोइ सोचां पियो त कमीनो त तूं आहीं, पर एतिरो कमीनो न करंदे मूं कॾहिं सोचो बि न हुयो। पर तूं उहो शख्स आहीं जेको माउ खे मारे पीउ जे पोयां बंदूक खणी घुमंदो आहीं। सुल्तान मञो मूं त दोदो मूं वटि आहे, पर मां उनखे तव्हांजे हवाले कोन कंदुसि, छो त तव्हां दोदे जा मिट थो रही हो। इन जो मक़सदु तूं जहिड़ो वारींदे दोदो असांजे हवाले कोन कंदे। हा वारींदुसि तोसां दुश्मनी। छा कंदे तूं मूंखे तुंहिंजी मुंहिंजे साम्हूं हैसियत चाहे? ये त ही सुल्तान वारा है जो तोखे बख्श कंदा आया, मां न बख्शींदोसि। आहियां यादि रख वरियाम, जेकॾहिं मूंसां दुश्मनी पातई त हिक धक सां धड़
ठार करे छॾींदो साईं, छो त तो अञा राणा खान खे सुञातो ई नाहे। राणा खान राकास आहे। राणा खान बस कर। बात बंद रख बात, न त इते जो इते पूरो कंदो साईं। राणा खान तू भी पंहिंजी औकात में रही ॻाल्हाए। मूंखे भी ख़बर आहे त तू केतिरी ताक़त रखंदो आहीं। जेकॾहिं हिक ॿिए जो पाणी तांगियल हुजे त पोइ पंहिंजा होश छो विञाइजनि राणा। इन करे होश में रहो। मूंखे सिर्फ़ इहो ॿुधा त तोते खे असांजे हवाले करीं थो या झेड़ो थो वारी। सुल्तान तो सुभाणे ताईं घर पहुची वेंदो। ॾिस राणा, दोते खे तूं असांजे हवाले कर। जेकॾहिं तूं दोते खे छॾे ॾी ऐं उहो घर न पहुचे, तूं त चवंदे त मां दोते खे छॾे ॾिनो। पोइ बि तूं कूड़ी कसम खणी वेंदे। मूंखे तुंहिंजी औकात जी ख़बर आहे। इन करे तुंहिंजे मथां को बि भरोसो नथो करे सघिजे। मां चवां थो राणा, दोदो असांजे हवाले कर अॼु जो अॼु। सुल्तान जेकॾहिं हिन वक़्तु दोदो मूं तव्हांजे हवाले कयो ऐं किथां पुलिस ॾिसी वठो, तव्हां सभु फुलफिराई त थींदव, पर जेकॾहिं फुलफिराई न थियव त हाफ फिराई ज़रूरु थींदव। हिन लाइ सुभाणे अचिजो। लाहौदी तव्हांखे घरे ॾींदुसि। मिली वेंदो दोदो तव्हांखे। ठीकु आहे राणा, सुभाणे असां तो वटि ईंदासीं। दोदो तूं असांजे हवाले कंदे। बाक़ी जेका तो असां सां कई आहे उन्ही जो पलांद तोखां ॻाए वॼाए वठंदुसि, बख़्श न कंदुसि साईं। अचो। के बि इंतज़ार रहंदो सुल्तान इन वक़्त जो। हिन नूर मिठे जो कसम आहे बानो बेगम त मां जाड़ो ऐं जादो खे मिठल सां फोन ते ॻाल्हाईंदे ॿुधो आहे। वो मिठल खे चवनि पिया शादी कर। ॻाल्हि अलाह लॻी कबी बानो बेगम। जाड़ो ऐं जादो पंहिंजे पुट मिठल खे रोकनि पिया त शादी पुट न कजे, पर छोरो हिक टंग ते पियो नचे त मां ज़रूर शादी कंदुसि। जादो बि पंहिंजे पुट खे झले पई त पुट शादी न कजे, तोखे अॻ में ई ज़ाल आहे, पर छोकिरो कोन पियो मुड़े। छोकिरो ज़ोर पियो भरेसि त मां शादी ज़रूर कंदुसि। बानो बेगम वधीक ख़बर न आहे त छोरो उन्हनि खे छा पियो चवे इहो मिठल। बाक़ी जेको जादो ॻाल्हाए पई उहो थी मां तव्हांखे ॿुधायां। बानो बेगम, जेकॾहिं तूं हुकुम करी त मां जादो खां ओत कढी तोखे ॿुधायां थी। अम्मा, जेकॾहिं मिठल ॿी शादी कई त मुंहिंजो छा थींदो? तूं परेशान न थी अम्मा, मिठल खे इहो कदम खणण कोन ॾींदासीं। अॻ में ई जादो ऐं जाड़े तुंहिंजी तबाही करे छॾी आहे, अॻिते तुंहिंजी तबाही थियण कोन ॾींदासीं। मुंहिंज धीअ, हाणे तूं इहो पको पह करे छॾे त तुंहिंजे रधे पके में पाणी पवणो ई पवणो आहे। मिठल कोन मुड़ंदो, उन छोरी सां शादी करे ते ॻोठ में वठी ईंदुसि। हा माई, तूं वञी जादो सां मिल ऐं उनखे खोलण जी कोशिश कर ऐं वधीक हाल अची मूंखे ॿुधाए। हा, छो न बानो बेगम, तुंहिंजी बादशाही जो ख़ैर हुजे। माई सियाणी, तूं इहो कमु करिया, मोटी त तोखे ख़र्ची करायां थी। जादो खां ईअं जांच करे अची ॿुधाइजां जीअं हुनखे ख़बर ई न पवे। न बानो बेगम, मां को ॿार आहियां छा ऐं जादो खे का ख़बर ई कान पवंदी। ईअं थी हुनजे रधे पके में मां पाणी पाण विझी अचां। मूंखे इजाज़त हुजे। ठीकु आहे, तूं हाणे जल्दी वञ ऐं जांच करिया। हूंदो आहे तव्हांखे मौत न ॾींदुसि, इन करे तव्हांखे बख़्श थो कयां। ॿधी छॾियो हिननि खे जिते तो ॿधल हुयो। तव्हां इहो सुठो नथा कयो। बस वधीक हिकिड़ो लफ़्ज़ बि न ॻाल्हाइजां। बात बंदि रख रे, बंदि रख। ॾिसो छा था, ॿधी छॾियो हिननि खे जिते तो ॿधल हुयो। त राणे खे बि ख़बर पए त सुल्तान सां दुश्मनी जो अंजाम छा थींदो आहे। छो त नांग जो डंकियल बंदूक जो थकियल त बची सघे थो,
पर सुल्तान जो सटियल कदे सिद्धो न थींदो।